साइंस क्लास 7 बाब 11 सबक 6 करंट तवानाई में फ़र्क ऐं बिजलीअ जो ॿियनि तवानाइनि में बदिलजणु करंट एंड एनर्जी डिफरेंस एंड कन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिसिटी इनटू अदर फॉर्म्स। आउं आहियां साइंस उस्ताद नज़ीरुल्लाह चन्ना। अव्हांखे सिंध स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि करंट ऐं तवानाई में फ़र्क़ु, डिफरेंस बिटवीन करंट एंड एनर्जी, ऐं ॿियो मौज़ू आहे बिजलीअ जो ॿियनि तवानाइनि में बदिलजणु, कन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिसिटी into other forms of energy. Difference between current and energy, करंट ऐं तवानाईअ में फ़र्क़ु। तवानाई कम करण जी अहलियत खे चइबो आहे। तवानाई न पैदा करे सघिजे थी न ई ख़तमु करे सघिजे थी। तवानाई खे हिकु हंधि गॾु करे सघिजे थो ऐं तवानाई खे हिकु सूरत मां ॿी सूरत में तब्दील बि करे सघिजे थो। कीमियाई तवानाई, रोशनी वारी तवानाई, शुआन वारी तवानाई, गर्मी वारी तवानाई, न्यूक्लियर तवानाई, बिजली वारी तवानाई, या तव्हांजी ग्रेविटेशन जेका एनर्जी आहे, कशिश सकिल जेका तवानाई आहे उहा, मैकेनिकल एनर्जी जेका मशीनुनि वारे अंदाज़ में कमु करण वारी जेका तवानाई आहे उहा, इहे सभु तवानाईअ जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि ऐं इहे कंहिं न कंहिं तरीक़े सां कमु करण में मदद ॾींदियूं आहिनि। हिकिड़ी तवानाई जी सूरत खे ॿी तवानाई जी सूरत में तब्दील करे सघिजे थो। बिजली तवानाई जो हिकु कारआमद ऐं मुफ़ीद क़िस्म आहे। जीअं तवानाई जूं ॿियूं सूरतूं आहिनि, ईअं बिजली बि तवानाई जी हिकु सूरत आहे। बिजलीअ खे पिणु तवानाई जी हिकु सूरत मां ॿी सूरत में तब्दील करे सघिजे थो। तवानाई जॾहिं इलेक्ट्रिक चार्ज जी सूरत में कंहिं सर्किट जे अंदरि हलंदी आहे त इनखे करंट चइबो आहे। तवानाई जॾहिं सर्किट मां इलेक्ट्रिक चार्ज जी सूरत में सफ़र करे थी त इन सूरत खे तवानाई जी इन सूरत खे असां करंट चऊं था। जॾहिं त जेकी तवानाई जूं ॿियूं सूरतूं आहिनि उन्हनि जी मुख़्तलिफ़ वस्फ़ थींदी आहे ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि जा कम थींदा आहिनि। करंट जेको आहे ऐं बिजली जेका आहे उहा तवानाईअ जी खोड़ सारियुनि सूरतुनि मां हिकिड़ी सूरत आहे। बिजली वारियुनि शयुनि ते करंट जा असर, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिकल करंट इन डेली यूज़ अप्लायंसिस। असांजे घर में अक्सर शयूं बिजलीअ ते कमु कंदियूं आहिनि। उहे शयूं कमु कंदे बिजली खे तवानाईअ जी मुख़्तलिफ़ सूरतुनि में तब्दील कनि थियूं। मिसाल जे तौर ते बल्ब खे ॾिसो, जेको ॿरे थो त उहो बल्ब बिजली खे गर्मी ऐं रोशनीअ में तब्दील कंदो आहे। हिन खे जॾहिं बिजली बल्ब खे मिली त उहो छा कंदो, इन करंट खे हिकु त रोशनी में तब्दील कंदो ऐं ॿियो करंट जो थोरो मिक़दार हीट में पिणु तब्दील कंदो आहे। तंहिंजे करे ॿरंदड़ जेके बल्ब आहिनि उहे असांखे गर्मी पिणु ॾींदा आहिनि। पखो ऐं घंटी बिजलीअ ते हलंदा आहिनि ऐं बिजलीअ खे तवानाई जी ॿी सूरत में तब्दील कनि था। मिसाल जे तौर ते पखो आहे। हाणे उहो पखो बिजली जेॾी महिल मिलंदसि त उनखे मैकेनिकल एनर्जी में तब्दील कंदो, इन्हनि परनि खे हलाईंदो। घंटी आहे, उहा घंटी छा कंदी आहे त बिजलीअ वारे करंट खे आवाज़ वारी तवानाई में तब्दील कंदी आहे। करंट न हूंदुसि त इहा जेका घंटी आहे वॼंदी बि कोन, पर जीअं उनखे करंट मिलंदो त उन करंट खे इहा तब्दील कंदी आहे आवाज़ वारी तवानाई में, पोइ उहो आवाज़ असांखे अंदरि ॿुधण में ईंदो आहे। हीटर, टोस्टर ऐं हेयर ड्रायर बिजली वारी तवानाईअ खे गर्मी वारी तवानाई में तब्दील कनि था। न रुॻो गर्मी वारी तवानाई में, पर जेकॾहिं तव्हां हीटर खे ॾिसो त उहो बिजली वारी तवानाईअ खे छा कंदो आहे, थोरो बिजली वारी तवानाई जो मिक़दार रोशनी में तब्दील कंदो आहे। इन जे करे हीटर असांखे ॻाढ़ो ॿरंदे नज़र ईंदो आहे, पर तमामु घणो बल्ब वांगुरु रोशन कोन थींदो आहे जो कमरे खे रोशन करे छॾे, पर छा कंदो आहे त बिजलीअ जे घणे मिक़दार खे ई गर्मी वारी तवानाई में तब्दील कंदो आहे। इन जे करे हीटर मां जेको असां कमु वठंदा आहियूं उहो वठंदा आहियूं कमरे खे गर्म करण जो, पर जेकॾहिं तव्हांखे रोशनी खपंदी आहे त तव्हां छा कंदा आहियो, बल्ब ॿारींदा आहियो, छो त उहो बिजलीअ जो घणो मिक़दार रोशनी वारी तवानाई में तब्दील कंदो आहे। ईअं ई वरी जेको टोस्टर आहे उहो छा कंदो आहे त बिजली वारी तवानाई खे गर्मी वारी तवानाई में तब्दील कंदो आहे ऐं पोइ असांखे जेका ढॿल रोटी हूंदी आहे, ब्रेड वग़ैरह, उन्हनि खे गरम करे ताज़ो करे ॾींदो आहे। हेयर ड्रायर जो कमु आहे वारनि खे ख़ुश्क करणु। हेयर ड्रायर खे जीअं बिजली जो करंट मिलंदो
त उनखे हिकु त मैकेनिकल एनर्जी में तब्दील कंदो, पखे खे हलाईंदो, ऐं ॿियो वरी उनखे थर्मल एनर्जी में तब्दील कंदो, गरम हवा कढंदो। गरम हवा जॾहिं असांजे वारनि खे लॻंदी आहे त असांजा वार जल्द ख़ुश्क थी वेंदा आहिनि। इन्हनि खां अलावा टेलीविज़न हुजे या घर में रखियल जेका बैटरी आहे ऐं तव्हांजो रेडियो आहे, उहे पिणु छा कंदा आहिनि त तवानाई जेका बिजली वारी तवानाई उन्हनि खे मिलंदी आहे उनखे तवानाईअ जी ॿियनि सूरतुनि में तब्दील कंदा रहंदा आहिनि। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोस लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।